अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहल्लल बैअ व हर्रमर रिबा व गफ़र लिमन ताब व आमन व अमिल सालिहान सुम्मा इह्तदा वस्सलातु वस्सलामु अला हबीबिनल मुस्तफ़ा अल्लज़ी ला यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा व अला आलिहि व सहबिहि नुजूमिल हुदा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुअ्मिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि व इन तुबतुम फ़लकुम रुऊसु अम्वालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करहल कारी रात सिघो पमद्यई शून्य में पुछदे कीन की लवदे लात जेके वण चिना थई बात से उगाची दे अगियां भर भजू अवेगी तो कैसा कदे गालड़ियो जानी मानी मोटंदा वरवनिया डेई ओए खबर कौन पेई कबर में राज मिली अलाए कहिड़ो पर वड़ा वण वणकार जा जितना सुजन नीला उते अब्दुल लतीफ चवे कया हे कल नहीला जिते कुटुंब न कबीला उते रबर रस जाए राग में बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीओ खिसालिही सल्लु अलैहि वालिही। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला सय्यदना व मौलाना
मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम, अज जे साम्हूं अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम जूं जेके आयतूं मूं तिलावत कयूं आहिनि, हलंदड़ मुआशरे जे अंदरि असां मुसलमाननि इंसाननि में हिक अहिड़ी बीमारी वधी रही आहे। असीं जंहिं इस्लामी मुआशरे में रहूं था, उन इस्लामी मुआशरे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जहीं जी पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में खुलियल लफ़्ज़नि सां सख़्तीअ सां मना फरमाई आहे, उहो आहे व्याज। व्याज जो कारोबार, व्याज जो वापार ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। अल्लाह जे कामिलनि, आरिफ़नि, वलीयनि, बुज़ुर्गनि, दरवेशनि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां इन कुद्धे कारोबार जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मरहलनि में ज़रूर पंहिंजो सख़्त रद्द अमल ज़ाहिर कयो आहे। पर अॼु मूं गुनहगार, ऐबदार, बदकार जी दिलि चाहियो त हक़ीक़त बि इहा ई आहे त इस्लाह मुआशरा जे अहिड़नि मौज़ूअनि ते ॻाल्हाइजे जिन में इंसानियत जी बहितरी ऐं भलाई हुजे। दोस्तो, अॼु असांजे मुआशरे खे हिकु वॾी बीमारी वबा वांगुरु वकोड़े वई आहे। अमीर तोड़े ग़रीब, शहर तोड़े ॻोठ, वाहण तोड़े वस्तियूं उन बीमारी जी लपेट में अची चुका आहिनि ऐं अञा बि उहा बीमारी वण वेड़ीअ वांगुरु माण्हुनि खे वकोड़े रही आहे। अल्लाह करीम शाल मुस्लमाननि खे उन बीमारी खां बचाए। उहा बीमारी आहे व्याज जी। व्याज वठणु, खाइणु, खाराइणु, लिखणु, व्याज ते शाहिद थियणु हराम आहे। इहो कबीरनि में कबीरो गुनाह आहे। व्याज खे हलाल सम्झणु कुफ़्र आहे। व्याज जहन्नम जो दरवाज़ो आहे। व्याजी अल्लाह जे ॾमर ऐं कहर ग़ज़ब खे दावत ॾींदो आहे। व्याजी माण्हू महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बेफ़रमान आहे। व्याजी माण्हू जब्बार क़हार रब सां जंग जोटे रहियो आहे। व्याज सबबु बरसातूं बंदि थी वञनि थियूं। व्याज सबबु माण्हू मुसीबतुनि में मुब्तला थी वञनि था। व्याज खाइण वारो पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि जा टांडा भरे रहियो हूंदो आहे। व्याजी जे सबबु उन क़ौम ऐं मुल्क मथां अल्लाह जो अज़ाब ऐं अताब नाज़िल थींदो आहे। अॼु ॾिसो त असांजो मुल्क मुआशी बहरान जो शिकार आहे। उन बहरान खे कढण जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि फ़वक़्तनि टैक्स लॻाया पिया वञनि। अमीर अमीर थींदो पियो वञे, ग़रीब ग़रीब थींदो पियो वञे। इहा हिकिड़ी कुदरती वबा आहे। जेसीं ताईं असीं पंहिंजे पाक परवरदिगार जे हुक्मनि ते अमल नथा कयूं, तेसीं ताईं असांजे इस्लामी मुआशरे जे अंदरि मुल्क ऐं मिलत जो सुधारो न रुगो नामुमकिन आहे, पर मुश्किल ऐं इंतिहाई न थियण जोॻो अमल आहे। मुसलमानो, व्याज छा आहे? व्याज वधा वाधे खे चइबो आहे। अरबीअ में व्याज खे रिबा चवंदा आहिनि। उन जी माना आहे ज़्यादती। हर शइ जे एवज़ शइ बराबरि मुल्ह मिक़दार ऐं वज़न वठणु घुरिजे। उन खां वधीक बिना एवज़ जे शइ वठण खे व्याज सॾिबो आहे। मसलन सेर कणिक जे एवज़ सेर कणिक वठणु जाइज़ आहे, पर सेर कणिक जे बदिले 1.5 सेर कणिक वठणु व्याज आहे।
5 रुपयनि जे बदिले 5 रुपया वठण जाइज़ आहे, पर 5 रुपयनि जे बदिले 6 रुपया वठण व्याज आहे। हिकु कर्ज़ लहणींदड़ पंहिंजे कर्ज़ीअ खां हिकु मुक़ररु थियल हद ताईं उहा मूड़ी उन मूड़ीअ खां सवाइ जा रक़म वसूल कंदो आहे, उहो व्याज आहे। हिकु माण्हू कंहिंखां 500 रुपया कर्ज़ खयो ऐं कर्ज़ ॾींदड़ तय कयो त हर साल 50 रुपया वधीक ॾींदे त उहो व्याज आहे। ॿियो माण्हू हिकु माण्हू ॿिए खे कर्ज़ ॾेई चवे थो त अदा असुल रक़म खां सवाइ हेतिरी ॿी रक़म बि ॾियणी पवंदई, अगरि हेतिरे अरसे में तो अदा न कई त उन मथां वरी हेतिरी ॿी रक़म ॾियणी पवंदई, इहो बि व्याज मथां व्याज आहे। ए मुस्लमानो, अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम में असां खे छा इरशाद फरमायो? अल्लाह ताला फरमाए तो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा, अल्लाह ताला वापार खे हलाल कयो ऐं व्याज खे हराम कयो आहे। छो त वापार में मेहनत आहे, वक्त जो सीड़ापो आहे, पोइ नफ़े नुक़सान जो अंदेशो आहे, पर व्याज अहिड़ी वबा बीमारी, व्याज जहन्नम जो हो ॾाज आहे जंहिंमें रुगो नफ़े वठण जो मुतालबो आहे। दोस्तो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमाए रहियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। ए ईमान वारो, अल्लाह खां डिजो ऐं जेकॾहिं उहा मोमिन आहियो त जेको व्याज बाक़ी रहिजी वियो आहे उहो छॾे ॾियो। फ़इन लम तफ़अलू फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि व इन तुबतुम फलकुम रुऊसु अमवालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून। ॾाढा चओ सुभान अल्लाह। पर जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो, यानी व्याज माफ़ नथा कयो, त पोइ अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग करण जी तयारी कयो। ऐं जेकॾहिं तव्हां तौबा कयो त पंहिंजो असुल माल वठो, न तव्हां कंहिंसां ज़ुल्म कयो, न तव्हां सां ई ज़ुल्म कयो वञे। बेहरबिन मिनल्लाह, अल्लाह ताला फरमाए थो त ए व्याज वारा, तूं इन वबा खां नथो मुड़ी, मां रब्बुल आलमीन ख़ुदा तोसां जंग जो ऐलान थो कयां। दोस्तो, केरु आहे जेको पाक परवरदिगार सां लड़ाई करे सघे, जंग करे सघे? हिन आयत पाक जी माना ऐं मतिलब ते गौर कयो। अल्लाह करीम मोमिनन खे मुखातिब थी फरमाए रहियो आहे, अगरि अवां सच्चा मोमिन आहियो त अल्लाह जो हुकुम ॿुधण शर्त व्याज माफ़ करे छॾियो, उन ज़ुल्म खां बाज़ अची वञो। अगरि अवां ईअं नथा कयो त ॼण तव्हां अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग करे रहिया आहियो। जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंग कंदो, सो ज़रूरु ज़लील ऐं ख़्वार थींदो। दोस्तो, व्याज अल्लाह ताला वटि वॾो गुनाह आहे। व्याज खाइण वारो अल्लाह ताला सां जंग जोटे चुको आहे। उहो अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां लानत जो हक़दार बणिजी चुको आहे। दोस्तो, सही मुस्लिम में हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिल रिबा व मोकिलहु व कातिबहु व शाहिदैहि व क़ालहुम सवा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत कई आहे व्याज खाईंदड़ ते, उन जी वकालत कंदड़ ते, ऐं उन जे लिखण वारे ते, ऐं उन जे शाहिद
शाहिदन ते ऐं फरमायूं त उहे सभु गुनाह में बराबर आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं लानत व्याज खाइण वारे ते कई, छो त उहो व्याज वठे बि थो ऐं खाए बि थो। वो सभिनी खां वॾो गुनहगार आहे। मकरूज़ ऐं उन जी औलाद ते ज़ुल्म में बेरहमी करे थो। अल्लाह जो बि हक़ भञण वारो आहे त बानहनि जो बि हक़ गज़ब करण वारो आहे। पोइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याज जे मुअक्किल ते, व्याज लिखण वारे ते, व्याज वारे सूदी जे शागिदनि ते बि लानत फरमाई ऐं फरमायो त उहे सभु गुनाह में बराबर जा शरीक आहिनि। मुसलमानों मालूम थियो त रुगो व्याज खाइण गुनाह नाहे, पर व्याज लिखण पढ़ण, व्याज वारे सौदे ते शागिद थियण वारा सभु उन गुनाह में बराबर जा शरीक आहिनि। मुस्नद अहमद तिबरानी कबीर में हज़रत अब्दुल्ला बिन हंज़ल रज़ियल्लाहु अन्हु खां हदीस आहे। मुझे आका नबी नामदार, अड़ियन जे आधार, यतीमन जे यार, गरीबन जे गमख्वार, मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, दिरगमुन रिबैया कुलो हुर्रजुल वहुवा यअलमु अशद्द मिन सित्ततिन व सलासीन ज़ैयतन। मुझे आका महबूब रहमत लिल आलमीन फरमायो, जेको ॼाणी वाणी माण्हू व्याज जो हिकु दरहम खाए त उहो अल्लाह वटि 36 भेरा ज़ना करण खां बि वधीक सख़्त आहे। यानी उन जो गुनाह, उन ते अज़ाब, उन ते गिरफ़्त 36 भेरा ज़ना करण वारे खां बि वधीक आहे। सुनन इब्न माजा में हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अर्रिबा सबऊन हुबन ऐसरुहा अय्यन के हर रजुल उम्मुह। मुझे आका फरमायो, व्याज जा 70 गुनाह आहिनि, सब खां हल्को ही आहे जो को माण्हू पंहिंजी जी जलमा सां ज़ना करे, निकाह करे। दोस्तो, कहिड़ो उहो ज़ालिम हूंदो जेको पंहिंजी मां जीजल महिरबान सां बुराईअ जो सोचे। अमर जीजल सां निकाह करण खां बि 70 भेरा इहो वधीक सख़्त आहे। जेको माण्हू व्याज जो 1 रुपयो खाईंदो आहे, जेको बदनसीब व्याज खाए थो, सो पंहिंजे मथां अल्लाह जे अज़ाब खे हलाल करे छॾींदो आहे। पर व्याजनि जी कुधे किरदार सबबु जॾहिं रब ॾमिरबो आहे त सॼी क़ौम अल्लाह जे अज़ाब जी पकड़ में अची वेंदी आहे। हिन मुआशरे में ॾिसो, ॾींहों ॾींहुं 2 ॾींहं पहिरियां स्टेट बैंक जी अवां मुख़्तलिफ़ सोशल मीडिया अख़बारुनि में स्टेटमेंट पढ़ी त व्याज जी शरह में अञा बि वाधारो थींदो। दुआ कयो असांजो इस्लामी जमहूरिया मुल्क अहिड़े कुधे कारोबार खां महफ़ूज़ थिए ऐं उहो अमल जेको ख़ुदा जी ज़ात सां ऐलाने जंग आहे, रसूलुल्लाह सां ऐलाने जंग आहे, रब्बुल आलमीन शल इन कुधे किरदार खां असां खे महफ़ूज़ बनाए। दोस्तो, तिबरानी कबीर ऐं मुस्तदरिक हाकिम में सही सनद सां हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे। मुझे आका फरमायो, इज़ा ज़ग़र ज़िना वर्रिबा फ़ी क़रियतिन फ़क़द अहल्ल बिअन्फ़ुसिहिम अज़ाबुल्लाह। जॾहिं कंहिं ॻोठ में ज़नाई व्याज घणो थिए थो त उन्हनि पंहिंजे जाननि मथां अल्लाह जो अज़ाब हलाल करे छॾियो। यानी जंहिं ॻोठ में, जंहिं इलाइक़े में हिकिड़ो बि व्याजी आहे, हिकिड़ो बि ज़ानी आहे, त उन हिकिड़े जे करे
सुकन सां गॾु सावा भी सड़न। मुझे आका फरमायो त व्याज जे कारोबार ऐं ज़ानी माण्हूअ जे करे उन ॻोठ जे मथां रहमत जो मींहुं न वसंदो, ख़ुदा जो फज़ुल न ईंदो, बरकत खजी वेंदी, औलाद बेफ़रमान बणिजी वेंदी, मुआशरे जे अंदरि तंग दस्ती जो शिकार हूंदो। दोस्तो, ज़नाकार क़ौम ऐं व्याज खोर क़ौम अल्लाह तरफ़ां तरह तरह बीमारियुनि मुसीबतुनि में मुब्तला कई वेंदी आहे ऐं दुनिया ऐं आख़िरत में अल्लाह जे ॾमर ऐं कहर जी मुस्तहिक़ थी वेंदी आहे। मुस्तदर हाकिम ऐं सुनन इब्न माजा में रवायत आहे, रहमत वारे हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात इरशाद फरमायो, जंहिं क़ौम में व्याज घणो थींदो त उन क़ौम में चरियाप वधंदी। ॾिसो पागल खानो भरियो पियो आहे। हाणे असीं रुगो गिद्दू अस्पताल जो मिसाल न वठूं, पर पंहिंजे घर ॾांहुं निहारींदासीं त हर घर में को न को चरियो आहे ई आहे। अबा जेको माउ खे गारियूं ॾिए इन खां वधीक ॿियो चरियो थी सघे थो? जेको मुड़ुसु ज़ाल जा सही हक़ अदा न करे उन खां वधीक को बेवकूफ़ थी सघे थो? जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस ऐं बच्चनि जो ख़्यालु न रखे उन खां वधीक को ॿियो चरियो थी सघे थो? जेको पाड़ेसरी सां ज़ुल्म ऐं सितम करे, छा उन खां वधीक ॿियो चरियो थी सघे थो? पागल थी सघे थो? असां मुआशरे जे अंदरि पंहिंजे उन ज़हनी परेशानीअ जो शिकार आहियूं जो असां पंहिंजे जीजल माउ जो अबे जो एहतराम करणु छॾे ॾिनो आहे, घर वारनि जा हक़ अदा करणु छॾे ॾिना, पाड़े वारनि जा हक़ अदा करणु छॾे ॾिना, अल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद जो ख़्यालु करणु छॾे ॾिनो। दोस्तो, मुस्तदरक हाकिम में मुझे आका रहमत वारे हबीब जो जेको इहो फरमान आहे, अवां अंदाज़ो लॻायो त चरिया माण्हू उते पैदा थींदा जिते ज़ना ऐं व्याज वधंदो। जंहिं क़ौम में ज़ना घणी थींदी उन क़ौम में मौत घणो थींदो। जा क़ौम माप ऐं तौर में खोट कंदी उन क़ौम ते अल्लाह जे रहमत वारो मींहुं न वसंदो। दोस्तो, ॿई बीमारियूं वबाऊं असां में मौजूदु आहिनि। ज़ना जे करे अख़बारूं पढ़ो, सोशल मीडिया ॾिसो, मासूम बचड़ा मरी रहिया आहिनि। उञाई बुख विघे तड़पी तड़पी इंसानियत जो क़त्ल आम थी रहियो आहे। इहो छो आहे जो असां अल्लाह जे हुक्मनि जी इनहराफ़ी करे छॾी आहे। रब्बुल आलमीन जे रहमत वारी बारिश जे लाइ अल्लाह वारनि दुआऊं घुरी 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 अल्लाह जी दरबार में सर्व सुजूद रही, ॾींहंनि जा ॾींहं रातियुनि जूं रातियूं गुज़ारे छॾियूं, पर मुंहिंजे रहमत वारे हबीब जो फरमान जो बीठो आहे, जंहिं क़ौम में ज़ानी शराबी व्याजी हूंदा उन क़ौम जे मथां कॾहिं बि रहमत जो मींहुं न वसंदो। एक तरफ रहमत जो मींहुं नथो वसे, ॿिए तरफ़ जिते पाणी फसलो उते वरी माकड़ जी वबा। इहो बि कुदरती ॾमर आहे। असां अॼु न सुधरियासीं त कॾहिं सुधरंदासीं? इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरिक में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आणनि था। उन चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 4 माण्हू अहिड़ा आहिनि जो अल्लाह मथां हक़ आहे त उन्हनि खे जन्नत में दाख़िल करे, न उन्हनि खे जन्नत जी कंहिं नेमत जी लज़्ज़त चखाए। यानी उहे न जन्नत में वञनि, न जन्नत जी कंहिं नेमत खां मालामाल थी सघनि। पहिरियों मुझे रहमत वारे हबीब फरमायो, उहो शख्स जेको शराब ते हमेशगी करण वारो आहे उहो न जन्नत में वेंदो, न जन्नत जी कंहिं नेमत जो मुस्तहिक़ बणिबो। नंबर ॿियो, मुझे आका फरमायो, जेको व्याज वठण वारो आहे इहो अल्लाह जे मथां हक़ आहे त उनखे न जन्नत में मोकिले, न जन्नत जी के नेमत खे पसे। ऐं टियों नंबर, यतीम जो माल नाहक खाइण वारो, उहो बि कॾहिं न जन्नत में वेंदो, न जन्नत जे निज़ारनि खे पसंदो। ऐं चौथों नंबर, मुंहिंजे आका फरमायो, जेको पीउ माउ जो बेअदब ऐं बेफ़रमान आहे, अल्लाह ताला जे मथां हक़ आहे त उनखे न जन्नत में मोकिले, न उहो जन्नत जी का नेमत पसे।
मुस्नद बाज़ार में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु का रवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अर्रिबा सबऊन बाबन अश्शिरकु मिस्लु ज़ालिक व्याज जा 70 दरवाज़ा आहिनि ऐं शिरक बि अहिड़ी तरह यानी व्याज शिरक वांगुरु आहे जिए शिरक ले का माफ़ी ना है तो व्याजी ले भी का माफ़ी ना है जिस नहीं व्याज वठण ऐं खाइण खां तौबा करे ऐं मूड़ीअ खां मथे वारो सब व्याज माफ़ नथो करे तेसी ताईं उहो ॼण के मुशरिक आहे उन तां जन्नत हराम हराम हराम। इमाम अहमद पांजे मुस्नद में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु का रवायत आणनि था तो सोने सरदार मदनी ताजदार मेराज वारी रात जो किस्सो बयान कंदे फरमायो तो मेराज वारी रात जॾहिं मां 7 आसमान ताईं पहुतुस मूं मथे निहारियो मूंखे गज गोड़ियूं विजूं ऐं कड़काट ॿुधण में आया। फरमायो मां अहिड़ी क़ौम ते आयुसि जो उन्हनि जा पेट घरनि वांगुरु हुआ उन्हनि में अंदर नाग भरियल हा जेके ॿाहिरि खां बि नज़र अची रहिया हुआ। मूं जिब्रील खां पुछो ए जिब्रील ॾे त ख़बर ही हिननि जा पेट घरनि महलनि माड़ियुनि बंगलनि वांगुरु वॾनि कोठनि जहिड़ा नज़र पिया अचनि ऐं उन जे अंदरि ही वॾा वॾा ज़हरीला नाग आहिनि ही केरु आहिनि। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा करीम ही व्याजी आहिनि। दोस्तों रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याजिन जा पेट कमरे वांगुरु ॾिठा जन जे अंदर नाग बलाऊं हली रहा हा। अल्लाह ताला शल सावा खेड़े कुधे कारोबार खां महफूज फरमाए आमीन चो। मुस्नद अहमद में हज़रत अमीर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु का रवायत चई मो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो पाण फरमाए रहिया हुआ त जंहिं क़ौम में व्याज ज़ाहिर ज़हूर वरतो वेंदो आहे त उहे ॾुकर में मुब्तला कया वेंदा जंहिं क़ौम में रुश्वत ज़ाहिर ज़हूर थींदी उहे रोब सां गिरफ़्तार कया वेंदा। दोस्तों हाणोकिन हालतुनि ते नज़र रखो। असां वटि जॾहिं अहिड़ा मरहला अची विया आहिनि त रोब सां नंढो वॾो का ख़बर नाहे हर माण्हूअ सां इहो हशर ऐं इहो हाल आहे। 1400 साल पहिरियां मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जेको फरमायो हो उहो हक़ ऐं सचा यानी जॾहिं व्याज आल जाल वरतो वञे व्याज खे को ख़राब ॻाल्हि न सम्झे त उन क़ौम मथां मेहर जा मींहं बंदि थी वेंदा आहिनि उन्हनि में सावक ॼमण बंदि थी वेंदी आहे उन्हनि मथां बुख मुसलत कई वेंदी आहे। जंहिं क़ौम में रुश्वत आम जाम थी वञे रुश्वत वठण को गुनाह ई न ॼाणंदा बल्कि रुश्वत पंहिंजो हक़ सम्झंदा त उन्हनि मथां दुश्मननि जो रोब विधो वेंदो। कमज़ोर दुश्मन बि उन्हनि खे ॾंद पियो ॾेखारींदो ही दुश्मन जे रोब ऐं ताब में पिया झुरंदा। अल्लाह रहम फरमाए अॼु असांजी क़ौम जो हाल बि उहो ई आहे। अॼु हिंदू वाणिया ईसाई गैर मुस्लिम असांखे ड्रेजारे रहिया आहिनि वरन त अल्लाह जो कसम मुसलमान शेर दिलेर आहे। मुसलमान जॾहिं नारे तकबीर हणी मैदान अमल में लहंदो आहे त अकेलो ई हज़ारनि जे लश्कर खे कंबाए छॾींदो आहे। आता था जब अली वली कारज़ार में काफर को भेजता था चुन चुन के नार में खैबर का दर उखाड़ा मरहब के सर को फाड़ा कादिर ने रख दी कुव्वत उस जुल्फ़कार में।
मुसलमान जी हिश्मत हैबत उहा है जो अकेलो हज़ारे माण्हुनि खे ईअं अॻियां करे हली सघे थो जीअं धनार पंहिंजे धन ते लठ खयूं हलंदो आहे। पर असां पंहिंजी असलियत विञाए काफ़रनि वारा, वाणियनि वारा, ग़ैर मुस्लिमनि वारा तरीक़ा अपनाया, पोइ असीं मुसलमान वाणियनि वांगुरु असीं वाणिया थी विया आहियूं, वाणिया शेर थी असांजे मथां हुक्मरानी पिया कनि। दोस्तो, जॾहिं माण्हुनि में रुश्वत ऐं व्याज आम जाम थी वञे, उहा बि क़यामत जी निशानी आहे। जीअं तिबरानी औसत में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, बैन यद साअते यज़हरु रिबा वज़िना वल ख़म्र, क़यामत खां अॻु में व्याज, ज़ना ऐं शराब ज़ाहिर ज़हूर थी पवंदा। इहा क़यामत जी निशानी आहे। साॻे सहाबी खां तिबरानी कबीर में रवायत में अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिं बि ॻोठ वारा कॾहिं बि हलाक न थींदा एसि ताईं जो उन्हनि में व्याज ऐं ज़ना पधरी न थी पवे। यानी उहो ॻोठ कॾहिं वबा जो शिकार न थींदो, मिसकीनीअ जो शिकार न थींदो, मुफ़लिसी जो शिकार न थींदो, परेशानी जो शिकार न थींदो, जेसी ताईं उन ॻोठ वारनि में या को व्याजी न हुजे या को ज़ानी न हुजे। जंहिं ॻोठ में इहे ॿ माण्हू न हूंदा, मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो, उहो ॻोठ सदाईं शाद आबाद ऐं ख़ुशहाल। मुसलमान हो, अल्लाह जल जलालहू व्याजी माण्हूअ जी दुनिया में सूरत बदिलाए छॾे थो। उन जे चेहरे मां नूर, दिलि मां सुरूर ख़तमु करे छॾे थो। उन जे चेहरे मथां हर वक़्तु नहूसत हूंदी आहे। व्याजी माण्हू जो सुकून ऐं आराम ख़तमु थी वेंदो आहे। दुनिया जा अंबार उन जी दिलि खे कॾहिं बि सुकून नथा ॾेई सघनि, बल्कि आहिनि मुमकिन आहे त व्याजी जल्द बुछड़े मौत में मरी वेंदो आहे। उन जे माल मां नफ़ो ॿिया वठंदा आहिनि ऐं हिसाब किताब मोचड़ा वरी उन खे लॻंदा, छो त पोइ ते हराम हू छॾे आयो न, पंहिंजे औलाद पोयनि जे लाइ उहा वबा हू छॾे आयो, त उन जी सज़ा बि उहो लोड़ींदो आहे। या थी सघे थो त रब उन खे कंहिं अहिड़े मर्ज़ में मुब्तला करे जो उन माल दौलत मां नफ़ो ई न वठी सघे, या त रब पाक जल्द उन जे माल खे ॿोड़े या साड़े या हकीमनि तबीबनि हवाले करे या पुलिस हवाले करे। पर अगरि व्याजीअ जो माल उन वटि बाक़ी रहियो त उन में बरकत न हूंदी, सुकून ऐं आराम न हूंदो, या बीमार थींदो, हराम जो सभु पैसो इलाज ते, पाण बचनि ते, ॿियनि ते ख़तमु, भली किरोड़ हुजनि, कहिड़े कम जा। व्याजी माण्हूअ जी दिलि मां मुंहिंजे आका रहमत मां तव्हांखे क़ुरान ऐं हदीस पियो ॿुधायां, पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि नथो ॿुधायां, छो त वक़्त जी ज़रूरत आहे। असां मुबल्लिगनि जी ज़िम्मेवारी आहे त असीं वक़्ती नज़ाकतुनि मुताबिक़ क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में उहो पैगाम, निमाज़, रोज़ो, इहे सभु अल्लाह जा फ़र्ज़ ऐं अहकाम आहिनि। पर मुआशरे जे अंदरि जेके बुरायूं जनम वठनि थियूं, उन्हनि बुरायुनि जे ख़िलाफ़ अल्लाह जो हुकुम कहिड़ो आहे ऐं रसूलुल्लाह जो हुकुम कहिड़ो आहे। इंशाअल्लाह ग़ैर तकरारी तौरु कंहिं मसलक ते, कंहिं सियासत ते, कंहिं मामले ते तनक़ीद न हूंदी, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़रमान हक़ ऐं सचा उहो चइबो। पोइ कंहिंखे वणे न वणे उनजी ज़ाती मर्ज़ी आहे। दोस्तो, व्याजी माण्हूअ जी दिलि मां मेहर निकिरी वञे थी, उहो माल मथां कारीगर नाग बणिजी पवंदो आहे। न पाण खे खाइणु नसीब थींदो अथसि, न ॿियनि खे खाइणु ॾींदो आहे। उहो वठे थो पर ॾिए नथो, गॾु करे थो पर ख़र्च नथो करे, न ख़ुदा जी राह में ख़र्च करे थो, न बच्चनि जी सही संभाल लहे थो। व्याजी माण्हू बख़ील, बद अख़लाक़ बणिजी पवे थो। माण्हुनि जे दिलनि में उन लाइ मुहबत नथी रहे, न उन में इंसानियत रहे थी। एसि ताईं जो व्याजी माण्हू वटि अगरि को वञे त मुंहिंजे घर में जनाज़ो पियो आहे, कफ़न जे वठण लाइ बि 100 रुपया उधारा ॾे, कसम खणी चवंदो त मूं वटि रुपयो बि कोन्हे। पर जेकॾहिं को आयुसि त 20,000 व्याज ते खपनि त खीसे मां कढी ॾेई छॾींदुसि। इहा वबा ऐं मर्ज़ असां में आम ताज़ो 3 ॾींहंनि जी पहिरीं अख़बार मूं ख़ुदि पढ़ी, उत्तर सिंध जे अंदरि जीजल माउ खे
पुट पैसा ॾिना, माउ खे चई अम्मा तुंहिंजे मथां हेतिरो व्याज लॻल आहे, मूंखे व्याज जा पैसा भरे ॾे। मां पैसा न ॾिनसि, हुनखे मार ॾेई घर मां ॿाहिरि कढी छॾियईं। वीचारी प्रेस क्लब दाहूं कंदी पई। छो त मुंहिंजे रहमत वारे हबीब तॾहिं चयो आहे त व्याजी जे दिलि मां, छो त जंहिं वटि ईमान नाले गैरत नाले का शइ आहे ई कान, उहो माउ खे किथां सुञाणंदो, माउ जे रिश्ते खे किथां सुञाणंदो, जंहिं जी दिलि जे अंदरि इंसानियत जो अहसासु आहे ई कोन। उन बेरहमी ऐं बेहयाई सबबि व्याजी माण्हू अल्लाह जे ॾह मराई कहर जो हक़दार थी पवंदो आहे। उन करे व्याजी जे मरण मगल सकरात सख़्तु थी पवंदी आहे, क़बर में पुछाणो सख़्तु थींदो आहे। व्याजीअ जो मुंहुं क़बर में काबे खां फिरी वेंदो। भली अवां कफ़न में उनखे काबे ॾे वारो कयो, आख़िर में मुंहुं पटी काबे ॾे मुंहुं कजांइसि। तूं भली उन जो मुंहुं काबे ॾे कर, पर मुंहिंजे रसूलुल्लाह हक़ ऐं सच चयो आहे, ख़ुदा जो ऐं ख़ुदा जे रसूल जो जेको दुश्मन आहे, उन जो कॾहिं बि काबे ॾांहुं क़बर में बि मुंहुं कोन थींदो। दोस्तो, ऐं क़यामत वारे ॾींहुं हीअ त आहे दुनियावी अज़ाब। हाणे अचो त आख़िरत वारे मरहले खे पढ़ूं। पंहिंजी ॻाल्हि न कंदुसि कंहिं मुला मौलवी पीर फ़क़ीर जी न, अल्लाह जो क़ुरान थो ॿुधायां अव्हांखे। ॾाढियां सुभान अल्लाह चयो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल्लज़ीन याकुलून अर्रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतख़ब्बतुहु शैतान मिनल मस ज़ालिका बिअन्नहुम क़ालू इन्नमल बैअ मिस्लुर रिबा व अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा फमन मौइज़तुम मिन रब्बिही फंतहा फलहु मा सलफ व अम्रुहु इलल्लाहि व मन आद फउलाइका अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून। अल्लाह कुरान करीम सूरह बकर में इरशाद फरमाए रहियो आहे, उहे माण्हू जे व्याज खाइनि था। वाह क़ुरान सचो आहे न, अल्लाह जो फरमान सचो आहे। क़ुरान थो चवे उहे माण्हू जे व्याज खाइनि था, क़बरुनि मां न उथंदा मगर ईअं जीअं उहो उथंदो आहे जंहिंखे शैतान चुहे चरियो बनाए छॾियो हुजे। चरियनि वांगुरु उहो इन करे जो उन्हनि चयो त वापार बि व्याज वांगुरु आहे। चइसीं व्याज ॾोकड़ आहिनि, असां पंहिंजा पैसा सीड़ाया आहिनि, वापार था कयूं मुलनि जे चवण ते। अल्लाह जो क़ुरान थो चवे उन्हनि वारो उहो साॻियो जुमिलो। अल्लाह थो चवे उन्हनि चयो हो त इहो वापार आहे, तिजारत आहे। हालांकि अल्लाह वापार खे हलाल कयो आहे ऐं व्याज खे हराम कयो आहे। पोइ जंहिं वटि संदसि पालणहार वटां नसीहत आई ऐं हू मुड़ी वियो। जंहिं ॿुधो, अव्हांखे क़ुरान ॿुधायां थो, हदीस ॿुधायां थो, क़ुरान थो चवे जंहिं ॿुधो त व्याज एॾो ख़राबु आहे ऐं हू उन खां मुड़ी वियो त उनखे हलाल आहे। जेकी अॻ में वठी चुको उनजो कमु अल्लाह जे हवाले आहे, यानी जेको वरितई उहो ख़तमु आहे, बाक़ी रहियल आहे उहो माफ़ु करे, बाक़ी रक़म वसूल करे रब चए थो मां उन बहाने खे बख़्शे छॾींदुसि। ऐं जेको वरी दुबारा ईअं कंदो, यानी हक़ जो पैगाम क़ुरान हदीस ॿुधण खां पोइ क़ुरान थो चवे अमल न कंदो त उहे दोज़खी आहिनि, उहे उन में हमेशह हूंदा। माण्हू क़यामत वारे ॾींहुं क़बरुनि मां तकिड़ा तकिड़ा उथंदा, सवाइ व्याजिन जे उहे मिर्गी वरितल माण्हुनि मिसल ड्रहंदा, किरंदा, थिड़ंदा, थापड़ंदा उथंदा। आम माण्हू त सिधी रीत हलंदो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए यौम यख़रुजून मिनल अजदास सिरा, उन ॾींहुं क़बरुनि मां निकिरंदा
तकड़ कंदे पर व्याजी माण्हू ईअं उथंदा जीअं कंहिं माण्हूअ खे मिर्गीअ जी बीमारी हुजे, उथी वरी किरी पवे, वरी उथी वरी मुंहुं भर किरी पवे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो व्याजी माण्हूअ जी क़यामत वारे ॾींहुं इहा निशानी हूंदी जो उहे बीही न सघंदा पर ईअं बीहंदा जीअं को चरियो माण्हू हूंदो आहे जंहिंजे अंदर में जिन या सेब आयल हुजे। छो त व्याजी माण्हू दुनिया में पैसे जी मोहब्बत में चरियो थी चुको हो, पैसे जी लालच उन मां बाज ऐं हया कढी छॾियो हो, इज़त ऐं गैरत ख़त्म करे छॾी ही। उहो माण्हुनि जे रत चूसण लाइ तयारु हो, उन करे उनखे मरण खां पोइ रत जे नहर में ॿोड़ियो वेंदो। दोस्तो जी सही बुखारी में हज़रत समरा बिन जुंदब रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं अॼु राति ॿ मर्द ॾिठा जेके मूंखे मुक़दस धरती ॾांहुं वठी विया। असां हिकु रत जी नहर वटां लंघियासीं जंहिंजे किनारे हिकु मर्द बीठो हो, हिकु माण्हू नहर अंदरि ॿुॾी रहियो हो, जेको ॿाहिरि बीठो हो उन जे साम्हूं पथर पियल हुआ, जेको रत जी नहर में अंदरि हो उन ॿाहिरां निकिरणु पे चाहियो, ॿाहिरि अचणु पे चाहियो त ॿाहिरि उनखे पथर खणी वापसि पे मोटायो। जेॾी महिल बि उन निकिरणु थिए चाहियो त ॿाहिरि उनखे पथर खणी वापसि ते मोटायो। उहो वरी साॻी तरह रत जी नहर में ॿुॾणु पे लॻो। मूं चयो ही अज़ाबी माण्हू केरु आहे? चयो वियो इहो व्याजी आहे, जहन्नम जे अंदरि रत जी नहर में गोता खाईंदो, ॿुॾंदो, निकिरण जे लाइ किनारे ते सहारो वठी निकिरणु लॻंदो, किनारे ते बीठल शख़्स उनखे वॾा पथर हणंदो, मोट पोइ ते काॾे थो निकिरी? दुनिया जे अंदरि तो इंसानियत जो रत पीतो हो, ज़ुल्म कयो हो, तुंहिंजे निकिरण जी ख़ुदा जे तरफ़ां का रहम वारी, नवाज़िश वारी, करम वारी, इनायत वारी नज़र आहे ई न। बुखारी मुस्लिम ऐं अबू दाऊद में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत अचे थी, रसूल बरहक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हल्ला करण वारनि 7 शयुनि खां बचो। चयो वियो या रसूल अल्लाह हल्ला करण वारियूं 7 शयूं कहिड़ियूं आहिनि? हल्ला कीअं बर्बादी खां बचणु चाहियो था न, मुंहिंजा आका फरमायो उन्हनि 7 शयुनि खां परे हटो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे शरीक न बणायो, ऐं जादू ढारा भोपा जोगी हणी ॾे तूं ढारो कांगल आहे कुर्ब वारो। असांजो नज़रियो अक़ीदो कुल हिन ॾे वाणियुनि ॾे। मदीने वारे साईं फरमायो न इहो अक़ीदो न रखो, उन्हनि ॾे न वञो जे जहन्नम खां बचणु चाहियो था। ऐं जंहिंखे अल्लाह हराम कयो उन जान खे नाहक क़त्ल न कयो, ऐं व्याज न खाओ, यतीमनि जो माल न खाओ, जंग वारे मैदान में पुठी ॾेई न भॼो, ऐं पाक दामन बेख़बर मोमिनियाणी औरत जे मथां तुहमत न हणो। तुहमत कंहिं नेक पारसा औरत घर में जेकॾहिं बि साहेड़ियूं नथियूं ठहनि, ॾिसंदी त हाणे हिन जी इज़त वधंदी पई वञे, मुड़ुस खे भरींदी फिलाणीअ जो ही वास्ता, मोबाइल ते फिलाणे जा मैसेज ग़ैब। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इहे तुहमतूं ऐं मलामतूं कहीं नेक पारसा जंहिं जी ऐब में मुलवस हुजण जी तस्दीक तहक़ीक़ न आहे हणंदो, रब्बुल आलमीन मूंखे जन्नत जी ख़ुशबू बि कोन पसाईंदो। मर्द मर्दनि जे मथां, औरतूं औरतुनि जे मथां इल्ज़ाम न हणो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में सॾे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा अद्आफ़म मुदाफ़तन वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ए ईमान वारो, व्याज बीणो चवणो न खाओ ऐं अल्लाह खां डिॼो मनावा छोटकारो हासिल कयो। दोस्तो व्याज वठणु खाइणु जॾहिं हराम आहे, मुर्दार आहे, त मुस्लमाननि खे हराम खाइण खां सख़्तु परहेज़ करणु खपे।
बेहकी शोबुल ईमान में हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु मां रवायत आंदी आहे मुझे रहमत वारे हबीब फरमायो मन नबता लहमुहु मिन सुहत फन्नारु औला बिही जंहिंजो जिस्म हराम ते पलियो जहन्नम जी बाहि उनखे क़रीब हूंदी वेझो हूंदी जियां कपड़े ते घासलेट हारे बाहि ॾिजे यकदम उनखे बाहि साड़े छॾींदी आहे तीअं हराम ते पलियल जिस्म बि जल्द बाहि जहन्नम में जलंदो पर दुनिया जी बाहि जिस्म जलाए ख़ाक करे छॾींदी आहे जहन्नम जी बाहि रुगो साड़ींदी रहंदी ख़ाक न बणाईंदी मुस्तक़िल अज़ाब क़ाइम हूंदो। मुस्लमान हो मुस्नद अहमद में ऐं दारमी में हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो जेको गोश्त हराम जे खाधे मां ठहियो उहो कॾहिं बि जन्नत में न वेंदो। पाण बि हलाल खाओ पंहिंजे बच्चनि खे बि हलाल खारायो पंहिंजे बच्चनि जा जिस्म हराम ते न पालियो व्याज जो पैसो हराम आहे रिश्वत जो पैसो हराम आहे जुआ चोरी धाड़ो मिलावट ख़यानत इन्हें मुख्तलिफ़ ज़रियनि जे ज़रिए कमायल सभु पैसो हराम आहे। हराम खाइण वारे जी दुआ रब वटि क़बूल न पवंदी आहे। कंहिं अड़ियल मुस्लमान खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियणु वॾी इबादत आहे उनखे कर्ज़ हसना चइबो आहे। जेको कंहिं मुस्लमान खे कर्ज़ ॾिए थो अल्लाह ताला सां वापार करे थो उनखे व्याज वारे नफ़े खां तमामु वधीक नफ़ो अल्लाह करीम पाण ॾींदो आहे। तोखे नफ़ो खपे न पोइ अल्लाह खे कर्ज़ ॾेई ॾिस। मंज़िलज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसनन फ़युदाइफ़हु लहू अदाफ़न कसीर केरा जेको अल्लाह के सुनो कर्ज़ ॾे त अल्लाह उनखे तमामु घणो वधाए ॾे। अल्लाह जे बाननि खे कर्ज़ अल्लाह खे राज़ी करण जो ज़रियो आहे। तिबरानी सगीर में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद खां रवायत आहे आका फरमायो कुल्लु कर्ज़िन सदक़तुन हर कर्ज़ सदको आहे। अवां चाहियो था का मुसीबत आहे मुश्किल आहे न मुश्किल सदको मुश्किल के टारींदो आहे। अवां को छेलो का रिढ का बकरी का ढगी को गाबो का मेह को पाडो को ही ज़बे कयो था ग़रीबन में विरायो था इहो भी सदको आहे। पर ओतरी रक़म अवां कंहिं मिस्कीन ग़रीब मुफ़लिस मुहताज खे कर्ज़ तौर ॾिनी अदा जॾहिं तो वटि पैसा थियनि त असांखे ॾिजां। रसूल अल्लाह फरमायो इहो तुंहिंजे उन जानवर कोहण जी भेट में भलो सदको आहे। इंसानियत जी तहलीम ऐं तदरीस इहा आहे। मौज़ू तवील आहे वक़्तु कलील आहे। अल्लाह तबारक व तआला शल असां अवां खे